नवाबशाह में मुड़स जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मसमात अजीबा ख़ातून पंहिंजे पुट ऐं ॿारनि समेत प्रेस क्लब नवाबशाह पहुची वई। उन मौक़े ते मसमात अजीबा ख़ातून ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुस लियाकत तुनियो क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहे। ॿी शादी करण जे चकर में असांखे घर ऐं जाइदाद मां बेदख़ल करणु चाहे थो। घर ऐं मिल्कियत ख़ाली कराइण लाइ पुलिस जी मदद सां तंग करे रहियो आहे। असां पुलिस खां प्रोटेक्शन वरिती आहे, पर उन बावजूद पुलिस खेनि हिरासा करे रही आहे। उन्हनि मुतालबो कयो त इख़्तियारी मामले जो नोटिस वठनि। डिगरी में जसकम मीरपुर ख़ास जे चीफ ऑर्गेनाइज़र मुनवर नुआणी, खुशहाल मेघवाड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नौशेरो फिरोज़ जे क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते जसकम मीरपुर ख़ास जे अॻुवाणनि चयो त फैसल मस्तोई, अज़ीज़ बंगवाड़ ऐं मेहराण मीराणी समेत ॿियनि खे खंभे गुम करण गैर क़ानूनी ऐं गैर जमहूरी अमल आहे। क़ौमी कारकुननि खे फौरी आज़ादु कयो वञे, ॿी सूरत एहतजाजी दाइरो वसी कयो वेंदो। दाऊ जहानपुर वेझो ॻोठ अब्दुर्रहमान खोसो मां शादी करे वापसि ईंदड़ ॼाञुनि जी मुसाफ़िर ट्रैक्टर कल्टी थी पई। नतीजे में 25 खां वधीक ॼाञी मर्द औरतुनि समेत ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मरियम ज़ादी, हाजरा, नवाब समेत ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वारसनि मूजिबि घर जी 4 औरतुनि जी हालत नाज़ुक आहे। घर जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं आहिनि। कंबर जे ॻोठ सारंग ख्वावड़ में प्लाट जी मालकीअ तां ख्वावड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में गोली लॻण सबबि हिकु नौजवान क़त्ल थी वियो, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फोती नौजवान जी सुञाणप शीराज़ ख्वावड़ जे नाले सां थी, जॾहिं त ज़ख़्मियुनि में आमिर ख्वावड़, फरमान ख्वावड़, काशिफ ख्वावड़ शामिल आहिनि। इतलाह ते मक़ामी थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि ख्वावड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में प्लाट जी मालकी तां झेड़ो थियो आहे। नवाबशाह में म्यूनिसिपल कारपोरेशन जे सैनिटरी यूनियन वर्कर्स पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सैनिटरी यूनियन जे सदर रमेश कुमार, चौधरी लतीफ़ ऐं ॿियनि चयो त अवामी चूंडियल नुमाइंदा म्यूनिसिपल मुलाज़िमनि खे लुटे रहिया आहिनि। म्यूनिसिपल मुलाज़िमनि खे ग्रेजुएटी इनकेशमेंट हिकु वक़्तु ॾिनी वञे। उन सां गॾु सीनियरिटी लिस्ट मुताबिक़ तरक़ी पिणु ॾिनी वञे। मुलाज़िमनि जे अलाउंसिस में वाध करण सां गॾु कचे घोसड़ू मुलाज़िमनि जी जॻह ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे पको कयो वञे। उन्हनि मुतालबो कयो त असांजा समूरा मुतालबा पूरा कया वञनि, न त ॿी सूरत एहतजाजी सिलसिलो जारी रहंदो।